मदीने वाले साईं फरमायो मुझी उम्मत में सभिनी का भला मानू हुए ने जेके पंजे घर वारियुनि सां भला हलंदा आहिनि, पंजे न्याणियुनि सां भला हलंदा आहिनि, पंजे भाइरुनि सां भला हलंदा, पंजे भेनरुनि सां भला हलंदा, भाइरुनि सां भला हलो, पंजे भेनरुनि सां भला हलो। भाइर वरी भी भाइर आहिनि पर भेनरूं वेचारियूं जेके परण जीवियूं जेसी ताईं अबो जेरो आ अमड़ जेरी आ तो उनखे आस हूंदी आ तो मुंहिंजो अबो मूंखे ईद ते घुराईंदो, मुंहिंजी अमड़ मूंखे ईद ते घुराईंदी। पर जे अबो भी मरी वियो अमड़ भी गुज़ारे वई तोखे याद ना है त का मुंहिंजी भेण भी परदेस में आ, तोखे याद ना है त का मुंहिंजी अधी परदेस में निनला। जेरी मल ईद ईंदी आ तो वह बेचारी घर जे कुंड में कीअं घोड़ा गाड़ींदी आ तोखे कहिड़ी ख़बर। मुझा दोस्तों भली अमीरन जे घर में हुजे, भली बच्चन बारन वारी थी वने, भली कुराड़ी थी वने, पर पोए भेण के पंजे अब्बे जे अबाणन जे घर जी आस हुंदी।